लाड़काणे जी अदालत क़तल जो ॾोह साबित थियण ते जवाबदार नारी तानिया खोखर खे उमिरि कैद जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। जॾहिं त ॾोह नासाबित थियण ते ॿ जवाबदारनि खे बाइज़्ज़त बरी कयो वियो आहे। वधीक तफ़सीलात जे लाइ लाड़काणे मां असांजी लाइन ते मौजूदु आहिनि नादर मरी। जी नादर, कहिड़ा तफ़सीलात आहिनि, आगाह कंदा? जी बिल्कुलु, लाड़काणे जी अदालत क़त्ल जो ॾोह साबित थियण ते जवाबदार नारी तानिया खोखर खे उमिरि क़ैद जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। जॾहिं त ॾोह साबित न थियण ते ॿिनि जवाबदारनि खे बाइज़्ज़त बरी करे छॾियो आहे। लाड़काणे जी अदालत में क़त्ल जे केस जी ॿुधणी थी गुज़री, जंहिं दौरान ॾोह साबित थियण ते अदालत सॻोरी क़त्ल में मुलविज़ हिक जवाबदार नारी तानिया खोखर खे उमिरि क़ैद जी सज़ा ॿुधाईंदे मथसि 3 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। जॾहिं त साॻिए केस में नामज़द 2 जवाबदारनि खे बरी करे छॾियो आहे। यादि रहे त ॾोकरी थाणे जी हद खोखर महले में 2019 में नारी चाहींदड़ सां गॾिजी पंहिंजे ई माइटेले भाउ सईद अहमद खोखर खे छुरा हणी क़त्ल करे छॾियो हो। जंहिंखां पोइ अहिड़े वाक़िए जो केस मक़तूल जे पीउ वहीद खोखर जी फ़रियाद ते नारी तानिया खोखर ऐं बाकर शाह ऐं तकी शाह मथां केस दाख़िल करे छॾियो हो। जंहिंखां पोइ तानिया खोखर ऐं बाकर शाह जेल में हुआ, जॾहिं त अली तकी शाह ज़मानत ते आज़ाद हो। अहिड़े वाक़िए जे केस जी ॿुधणी अॼु फर्स्ट एडिशनल सेशन जज मिस्टर अमीरुद्दीन जी अदालत में थी गुज़री आहे। जी